अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छा सांवल खान हाणे हैदर के पंहिंजो दुश्मन सम्झंदो? छा रूंडो आख़िरकार सांवल के पट्टी पढ़ाए छॾींदो? छा जाबिर खान हाणे सिकू के माराए छॾींदो? त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां कॉमेंट बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट करण करे हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सांवल खान जेको आहे हाणे हैदर खे गॾु खणी घुमाईंदो ऐं हैदर के पंहिंजे भाउ जो कातिल सम्झंदो। बहरहाल उनखे मारण जी हाली फिलहाल कोशिश कॾहिं बि न कंदो। जॾहिं उनखे हक़ीक़त साम्हूं आई त पोइ हुन हैदर खे कॾहिं बि न मारींदो। जॾहिं उनजे साम्हूं हक़ीक़त ईंदी त जो हू हाली फिलहाल रूंडे जे ॻाल्हियुनि में अची करे हैदर खे पंहिंजो दुश्मन पियो सम्झे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सांवल खान जेको आहे रूंडे जे पुटनि खां हक़ीक़त पुछा कंदो। तव्हांजो भलो ईंदी त तव्हां मूंखे हक़ीक़त ॿुधायो त शामिर खे ज़हर ॾियण में तव्हांजा हथ आहिनि या न? या सोट हैदर कूड़ पियो हणे रूंडो ऐं चवंदो त न सांवल शामिर खे ज़हर ॾियण में असांजा हथ ई न आहिनि, न ई असां जेको आहे शामिर खे मारियो आहे। शामिर खे सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन तौर सोट हैदर ई मारियो आहे जंहिंखे घर में ज़हर ॾिनी। असांखे का बि ख़बर न आहे त शामिर खे कंहिं मारियो ऐं कीअं वो लाश त इन तौर सोट जे घरां मिलियो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे उहो हाणे रूंडे खे फासाइण लाइ हाणे सिकू खे मारण जी कोशिश कंदो। मतिलबु त हाणे सिकू जे पोयां भॼंदो ऐं पंहिंजे माण्हुनि खे साफ़ साफ़ चए तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां इन सिकू जो पीछो कयो। जीअं असां सिकू खे मारे ऐं उनजो सॼो इल्ज़ाम जेको आहे रूंडे जे मथां उछलाईंदासीं। रूंडो जेको आहे आईंदा मस्ती न करे ऐं हू इन खून में फांसी वञे ऐं हुन मूंखे सम्झो छा आहे। ऐं मां हर हाल में इहो पियो चाहियां त रूंडो जेको आहे क़ैद में हुजे जीअं हुन मोरे भाउ कासिम खे फासायो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हसीना बेगम जेको आहे कासिम खे हाणे हुन मॉलनि खां कॾहिं बि आज़ाद न कराईंदो ऐं कासिम खान खे हाणे गुम करे छॾींदो। उनखे ईअं त गुम कंदो न चाकर खान खे नज़र ईंदो, न चाकर खान खे हथ ईंदो, न ई जाबिर खान वरी उनखे ॻोल्हे वठंदो, न ई सिकू उनखे ॻोल्हे वठंदो। मतिलबु त उनखे अहिड़ी जाइ ते लिकाईंदो जो उन वटि मलाइक बि न पहुचंदा ऐं हसीना बेगम शार ते निशान आहे ऐं कासिम खान खे ग़ैब करे छॾींदो। ग़ैब करण खां पोइ उनखे अॻिते हली मारे छॾींदो। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई हूंदी। पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।